अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चढ़ड़ फैंस ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामे सीरियल मोहब्बतनि जे माॻ, जंहिंमें हिकु नई एंट्री थियल आहे ऐं हिकु तमामु बहितरीनु एक्टर जंहिं हिन में एंट्री कई आहे। त वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल मोहब्बतनि जो माॻ। ज़हर ज़िंदगी ड्रामे खां पोइ मोहब्बतनि जो माॻ ड्रामो हिन वक़्तु तमामु बहितरीनु हली रहियो आहे ऐं इन जी व्यूअरशिप जेका आहे ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। जंहिंजो डायरेक्टर आहे अज़ीज़ कंबराणी। तमामु बहितरीनु ड्रामो आहे, तमामु बहितरीनु हिन जी लोकेशन आहे, तमामु बहितरीनु हिन जी कहाणी आहे। हिन जो राइटर जेको आहे नाले वारो राइटर साईं नूर ज़ऊर आहे ऐं तमामु हिकु बहितरीनु कहाणी ते मुश्तमिल ही ड्रामो। हिन ड्रामे जी मक़बूलियत ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे त हिन ड्रामे में जेका हिकिड़ी न्यू एंट्री थी आहे उहा तमामु हिकु बहितरीनु एंट्री आहे। त दोस्तों ज़हर ज़िंदगी जो डायरेक्टर ऐं ज़हर ज़िंदगी में पीरू जे कैरेक्टर में नज़र ईंदड़ फरज़ंद मलिक खजू, जंहिं सिंधी मीडिया खे हिकु तमामु वॾो ड्रामो ज़हर ज़िंदगी ॾिनो, जंहिंजे करे सिंधी मीडिया जो उरूज अची वियो आहे। कुझु टाइम पहिरियां सिंधी मीडिया ज़वाल पज़ीर हुई, पर जीअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामो सिंध टीवी ते हलियो त सिंध टीवी जी मक़बूलियत तमामु वधी वई। पूरी दुनिया में सिंध टीवी जी मक़बूलियत जेका आहे हिन ड्रामे जे करे वधी ऐं हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो फरज़ंद मलिक खजू आहे, जंहिं ॾींहुं राति महिनत करे हिन खे तक़रीबन 450 किस्तनि ताईं पहुचायो। हिकु वॾो मेगा सीरियल हुयो ऐं जॾहिं हू ड्रामो ख़तमु थियो त उनखां पोइ अज़ीज़ कंबराणी जेको ड्रामो खयो उहो ड्रामो मोहब्बतनि जो माॻ आहे। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको ड्रामो ज़हर ज़िंदगी हुयो उनजो राइटर बि साईं नूर ज़ऊर हुयो ऐं हीउ जेको ड्रामो आहे मोहब्बतनि जो माॻ उनजो बि राइटर साॻियो ई राइटर आहे साईं नूर ज़ऊर। ऐं उन्ही में जेके इंट्रियूं आहिनि उहे बि जेके ज़हर ज़िंदगी हुया उन्हनि जेको उहे हिन में कमु कनि पिया। उनखां अलावा हाणे फरज़ंद मलिक खजू बि जेको ज़हर ज़िंदगी जो डायरेक्टर आहे ऐं पीरू जो कैरेक्टर में नज़र आयो त उन बि एंट्री कई आहे। इंशाअल्लाह कुझु किस्तनि खां बाद अव्हां हिन मोहब्बतनि जे माॻ में फरज़ंद मलिक खजू खे बि ॾिसी सघंदो। उनखां अलावा ॿिया बि जेके एक्टर आहिनि जेके ज़हर ज़िंदगी में जन हिसो वरितो उहे बि अनक़रीब हिन ड्रामे में ईंदा। ऐं अव्हां ॾिठो त निसार शाह जेको मुजेरी जे कैरेक्टर में आहे उहो बि हिन ड्रामे में जेको आहे उनजी एंट्री थी चुकी आहे। अहिड़ा ॿिया जेके अदाकार आहिनि उन्हनि जी एंट्री थी चुकी आहे। ऐं अव्हां दोस्त चवंदा हुया हुए त अब्बास गुल ओढाणो, ऐं अब्बास गुल ओढाणो बि शुरू खां हिन ड्रामे में आहे, हिकु तमामु बहितरीनु कैरेक्टर में आहे। ॿिया जेके एक्टर आहिनि एस भट्टी जहिड़ा ऐं ॿिया सीनियर जेके एक्टर आहिनि उहो हिन ड्रामे में कमु कनि पिया। ऐं सिंध जो नाले वारो हाणे मशहूरु जेको डायरेक्टर एक्टर आहे फरज़ंद मलिक खजू उहो बि हिन ड्रामे में एंट्री करे चुको आहे। उनजी रिकॉर्डिंग हले पई ऐं अव्हां कुझु ई ॾींहंनि में हिन ड्रामे खे हिकु तमामु बहितरीनु अंदाज़ में ॾिसंदो। ऐं शहर जा जेके कैरेक्टर आहिनि उहे हिन ड्रामे में ॾिना विया आहिनि ऐं हीउ जेको खजू आहे उहो हिकु नए अंदाज़ में ईंदो। ऐं अव्हां ॾिसंदा रहो ड्रामो मोहब्बतनि जो माॻ ऐं मुंहिंजो ही यूट्यूब चैनल जंहिं ते मां अव्हांखे नयूं नयूं वीडियोज़ ॾींदो आहियां, तमामु दिलचस्प वीडियो ॾींदो आहियां। ऐं तव्हांखे हाणे हिकु कुझु नयूं शयूं ॾींदुसि। अव्हां ॿुधंदड़ ॾिसंदड़ लाइ उहे हिकु नयूं हूंदियूं ऐं तमामु जल्द। ऐं हिकिड़ो यूके जो सफ़र आहे उमरकोट जो, उहो बि अव्हांखे ॾींदुसि त तमामु जल्द। त मुंहिंजे पोइ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो जीअं मुंहिंजी हर वीडियो सभिनी दोस्तनि ताईं पहुचंदी रहे। त मूंखे ॾींदा
इजाज़त जेॾां पेर तेॾां ख़ैर।